नाज़रीन रोड़ी वेझो संगावती तकरार तां हथियारबंदन औताक ते हमलो करे 3 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सैफुल्ला बलोच। जी सैफुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाए थो वञा, रोड़ी वेझो दीनपुर इलाइक़े में संगावती तकरार तां ख़ौफ़नाक खून रैली औताक अंदरि हथियारबंदनि जी फायरिंग 3 माण्हू क़त्ल थी विया। वाक़े में पुलिस एहलकार गुलाम शबीर जागीरानी, नवाब अली फरोई ऐं हमीदुल्ला बुलेदी जान विञाए वेठा। शाहिदनि मूजिबि हथियारबंदनि औताक में घड़ी अंदाज़नि फायरिंग कई, जंहिं बैदि इलाइक़े में दहशत ऐं ख़ौफ़ छाइजी वियो। लाश पुलिस एम्बुलेंस ज़रिए तालके सां रोड़ी मुंतक़िल कया, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कया विया। इस्पताल में मक़तूलनि जे वारसनि ऐं ॻोठड़नि जी वरी अंज में मौजूदगी। सालपत थाणे जे वॾे मुंशी गुलाम शबीर लांघा वाक़िए जी तस्दीक कंदे चयो त इहो संगावती तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। सदन चवण हो त कुझु शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। वधीक जांच जारी आहे। ॾोहारनि खे जल्द कानून आॾो आंदो वेंदो। इलाइक़े में छायल दहशत ऐं सबबि सूरत गंभीर बणियल आहे, जॾहिं त पुलिस इलाइक़े में गश्त वधाए छॾी आहे। जी सैफुल्ला, महिरबानी अवां जी।